लीडर टीवी में हिकु भेरो ॿीहर भलेकार असांजूं ॻाल्हियूं साईं गुलाम सरवर खेड़ी साहब सां जारी आहिनि। ऐं गुज़िरियल वीक में असां साईं सां ॻाल्हायो पिए सिंध जी या पाकिस्तान जी जेका ब्यूरोक्रेसी आहे उन जा जेके मुख़्तलिफ़ रूप आहिनि उन्हनि हवालनि सां असां ॻाल्हायो। ऐं हाणे असां साईं सां ॻाल्हायूं था त हू मुख़्तलिफ़ मौक़नि ते PND में ख़ासि तौरु एडिशनल चीफ सेक्रेटरी तौरु जॾहिं रहिया आहिनि त हिकिड़ो सॼो दौरु फ़ौजी हुकूमत जो आहे ऐं फ़ौजी सरबराह आहे जेको मुल्क जो सदर बि थियो आहे जनाब परवेज़ मुशर्रफ मरहूम। उन जे दौर में असीं ॾिसूं त साईं उन जे बारे में कहिड़ी ॻाल्हि कनि था। साईं परवेज़ मुशर्रफ जो जेको दौरु आहे उन में असांखे पॉलिटिकली ई चवनि था त ॼण त हिकिड़ो ॿियो लियाक़त अली ख़ान पैदा थियो ऐं जंहिं हिकिड़ी लॉपसाइडेड हिकु तरफ़ी हिकु पासाई तरक़ी जे बारे में सोचो। अव्हां जो छा ख़्यालु आहे त कराची ऐं हैदराबाद उन दौर में या ख़ुदि उन जो जेको मकानी निज़ाम आहे नाज़मी वारो जेको जनरल तनवीर ॾिनो उन जा असर कहिड़ा पिया मजमूई तौर ते इन ते तव्हां बसि कंहिं बि सवाल खां सवाइ पाण जे कॾहिं हाणे उन में पहिरियां अचूं था त कराची में उन दौर में तरक़ियाती कम कहिड़े तरह जा थिया ऐं उन वक़्त दौर में जेको हो सो मौलाना जमात इस्लामी जो मेयर जेको आहे नेमतुल्ला साहबु हो ऐं हुन जी कोशिशि सां हुन हिकिड़ो नावेल तरीक़ो जी प्रोपोज़िशन मुशर्रफ साहब खे सबमिट कई। गवर्नर हाउस में मीटिंग हुई, उन में हुन ॿुधायो त कराची में कोई 20 मरकज़ी हुकूमत जा अदारा आहिनि ऐं उन्हनि जी सभिनी जूं जेके इंफ्रास्ट्रक्चर जूं जेके ज़रूरतूं आहिनि उहो कराची जे हवाले सां या सिंध हुकूमत पूरी पई थियूं करे या सिंध हुकूमत थी करे या KMC करे ऐं हू एज़ सच हेड ऑफिसूं आहिनि वॾियूं जीअं मिसाल खां स्टेट बैंक थी, स्टील मिल थी ऐं साईं इहे पोर्ट नेशनल शिपिंग कॉर्पोरेशन थी, पोर्ट्स थी विया या ॿिया थिया। इहे अदारा जेके आहिनि से कंहिं बि तरह सां कराची जी तरक़ी में कोन था वठनि त उन ते उन्हनि जी प्रोपोज़ल हुई हिकिड़ी स्कीम ठाही जंहिंमें कुल 29 अरबनि जी स्कीम ठाही जंहिंमें अधु जेको आहे सो तक़रीबन 14 अरब जेके आहिनि से सिंध गवर्नमेंट ते रखिया विया त उहा सिंध गवर्नमेंट पे करे ऐं बाक़ी जेके आहिनि से उन्हनि अदारनि ते विराए ॾियो ऐं उन्हनि ते रखियो। पोइ उन्हनि अदारनि सां वेही करे उन्हनि अदारनि जे हेड वेही करे ऐं उन्हनि ते पोइ डायरेक्टिव्स निकिता त हीअ अदारा हीअ कंदा। जीअं स्टेट बैंक ते थियो त तव्हां इहो मैक्लो रोड नओं ठाराईंदो, KPT ते थियो त तव्हां KPT अंडरपास ठाराईंदो, साईं ॿियो इहो जेको कयूंबाद वारो चौराहो आहे इहो ठारींदो ऐं साईं अहिड़ी तरह ॿिया जेके आहिनि से प्रोग्राम ऐं जेके कराची में जेके आहिनि से 9 चौराहा जेके आहिनि से रीडिज़ाइन थिया जंहिंमें नांगन चौरंगी वारो, बाचा खान चौक वारो, गुरू मंदर वारा अहिड़ी तरह जा जेके आहिनि थिया। इहे सभु उन ज़माने में ख़ुदि शोन सर्किल वारो इहे सभु जेके आहिनि से उन त मां उन में KPT अंडरपास चयो त इहे सभु उन ज़माने में इहे वज़ में आया। इन खां अलावा जेके ॾिठो वञे त इहो बि हो त पोइ उहे उन्हनि जूं जेके गवर्नमेंट ऑफ सिंध जेके इहे स्कीमूं अंडरटेक कयूं उन्हनि में बाक़ाइदे स्कीमूं ठहियूं ऐं उन्हनि जो फ़ाइदो उन्हनि खे कराची शहर खे ॾिनो वियो। ऐं उन खां अलावा ॿियो इहो थियो त पंहिंजो नेशनल हाईवे एयरपोर्ट रोड शाहरा फैसल वारे रोड खां वठी सुपर हाईवे ताईं इहो जेको इहो लिंक रोड आहे इहो बि हिन जे डायरेक्शन ते हुनजो ख़्यालु त इन तरह जो हो त असां कराची एयरपोर्ट ते केरु वञे ऐं मिसाल शाहरा फैसल बंदि हुजे त आल्टरनेट रूट हुजे जेको हुन ॿिए पासे ॾांहुं फिरी वञे। पर पोइ उन्हनि जी जेके आहिनि सिविल एविएशन वारनि इन्हनि थोरी मुखालफ़त कई त आल्टरनेट नथा करे सघूं जो सिक्योरिटी रीज़न्स जे करे, बाक़ी हीअ रस्तो तव्हांखे मिलाए था ॾियूं उहो मिली वियो। ऐं उन खां अलावा जेके कमु इहो थियो त इहो लियारी एक्सप्रेस वे ठही वियो। लियारी एक्सप्रेस वे जे करे 14,000 फैमिलीज़ जेके पाणी जे इन में लियारी में पेट में हुयूं इहे सभु डिस्प्लेस पियूं थियनि त उन्हनि लाइ स्कीम अॻु में ठाही वई। उन्हनि खे जेके आहिनि से कोई 14,000 भाई आहे उन्हनि लाइ पहिरियां ज़मीन हथ कई वई 3 मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते इन हॉक्स बे ते
ऐं बल्दिया ते ऐं ॿियो ॿी हिकिड़ी लोकेशन ते संझाणी वटि। इहे 3 लोकेशन्स उन्हनि जे लाइ रीसेटलमेंट लाइ कयूं। उते ज़मीनूं वमीनूं करे पोइ जेके माण्हू उतां यानी कढियऊं जेको उतां शिफ्ट कयूं उन्हनि खे उते 80-80 गज़ जा प्लाट ॾिनऊं ऐं उन्हनि खे पंहिंजो चयूं त तव्हां पंहिंजे जेके मौजूदा घर आहिनि उन्हनि जा दर वग़ैरह सिरूं वग़ैरह सभु खणी वञी सघो था। ऐं उते पोइ असां ॾिसणु वियासीं उन्हनि माण्हुनि जा। मां 3 स्कीमूं तक ॾिसी आयो आहियां जिते रीसेटलमेंट जूं। शफ़ीक पराचा उनजो प्रोजेक्ट डायरेक्टर हो। असां ॾिसणु वियासीं साईं अहिड़े तरह सां रस्ता रोड ऐं ॿियो सिविल एमेनिटीज़ जेके बि हुयूं उहे सभु हुयूं। यानी पाणी बि हो, बिजली बि हुई ऐं साईं गैस बि हुई ऐं स्कूल ऐं अस्पतालूं बि हुयूं जो ऐं तव्हां जेकर ईअं वञो तव्हां चाहींदो त अहिड़ा त ज़बरदस्त सुठा स्कूल ठाहिराया आहियूं ऐं उन में ॿार उते पढ़नि पिया जो तव्हां ख़्यालु थींदो असांजा ॿार बि हिते पढ़नि जेकर अहिड़ी तरह जा उहा कोशिशि कई आहे। ऐं पोइ अॻिते वरी हिकिड़ी उन में ख़राबी पैदा थी उहा त 14,000 जी जाइ तां इहे जेके रीसेटल वारा माण्हू जेके आहिनि वधी करे 24 थी विया जंहिंजे करे स्कीम जेका आहे सा तमामु वॾी थी वई। ऐं मां सम्झां थो त दुनिया में रीसेटलमेंट जी वॾे में वॾी स्कीम इन खे चई सघूं था। छा कि डोनर्स जेके आहिनि से का बि स्कीम शुरू करण खां अॻु में इहो चवंदा आहिनि त बाबा ने रीसेटलमेंट त कान्हे छा उन में उनजी वरी हूंदी आहे तमामु घणी। ऐं खोड़ स्कीमूं दुनिया में अगरि नज़र फेरायो त इन रीसेटलमेंट जे करे जी मिसाल बॉम्बे में जेका एयरपोर्ट सां गॾु इलाइक़ो आहे उहो सॼो इहो छापड़ा लॻा पिया आहिनि उहे अञा ताईं रीसेटल न करे सघिया आहिनि। फिलिपीन में तव्हां एयरपोर्ट मनीला एयरपोर्ट तां लहो या कची आबादी उनजी शुरू थी उनखे तव्हां रीसेटल न करे सघिया इन्हनि वरीज़ जे करे। पर हीअ ॾाढी सुठे नमूने में स्कीम वज़ह थी वई। पोइ 14,000 वधी करे उहे 24,000 फैमिलियूं थियूं जिन खे उहे प्लाट उहे मिलिया ऐं उहे माण्हू उते रहिया। त इहे तरह जूं वॾियूं स्कीमूं जेके इन तरह जूं थियूं। लांढी जी जेका इहा आहे उहा बि इन में थी। इवन उहो जेको लिंक रोड आहे जेको पुराणो इनखे नेशनल हाईवे खे ठटे वारे खे गुलशन हदीद वारो इहो बि स्टील मिल जे में लॻायो वियो त इहा तव्हां जेका आहिनि उनखे इहा ठाहींदो। त इहे तरह जूं स्कीमूं हिते कयूं वियूं। ऐं उनखां अलावा जेका इहो सेंट्रल सिंध या नार्दर्न सिंध या लोअर सिंध खे ॾिठो वञे त उन ई ज़माने में हिकु वॾे में वॾियूं जेके थर जे हवाले सां इंफ्रास्ट्रक्चर डेवलप थियो जंहिंमें रोड नेटवर्क जेको इहो ठहियो ऐं उहे अहिड़ा रोड ठहिया जो उन ते जहाज़ लही विया जहाज़ लही पई सघिया। ऐं उनखां अलावा तव्हांखे ख़बर आहे त मिठी ऐं ॿियनि इलाइक़नि में पाणी जो मिठी पाणी पीअण जो हो त उन्हनि जे लाइ स्कीमूं अहिड़ियूं ठाहियूं वयूं जो नवकोट ताईं जेका असां या टेल एंड हुई हिन जे नारा कैनाल जी हिननि जी उतां पाणी 3 शिफ्टुनि में 3 जॻहियुनि ते पंपिंग स्टेशन ठाहे मिठी शहर खे पाणी पहुचायो वियो ऐं उहो 24 आवर्स ताईं उहो पाणी उते अचिणो हो। ऐं उन जी जाइ ते पोइ उतां लाइन वधाई वई थारियूं जे तड़ ताईं जिथे पहिरीं मोहतरमा बेनज़ीर जेका इफ़्ताह कयो हो इहो माइन जो जंहिंमें जेको प्लांट पे ठाहियूं इन जो बिजली जो इन कोल बेस्ड उहो जेका आहिनि 70s में उन ताईं जेका पाणी उहो वधाए वियासीं। ऐं उन सां गॾु PND इहो बि कयो त पंहिंजो उते एयरपोर्ट जेको आहे उहो ठही वियो ज़मीन ठही वई उन जा रोड जेके आहिनि से ठही विया रुगो थोरो शुरू करण जी ॻाल्हि हुई। ऐं थर लाज उते ठही ऐं एॾा जेके 12 ब्लॉक जेके आहिनि से थर में कोयले जा जेके प्रोवन हुआ उहे कया जंहिं ते 1 ॿिनि ते 3 ते 4 ते शायदि कमु हली रहियो आहे। 2 में प्लांट लॻी बि विया आहिनि। इहे सभु जेका उन्हनि जी जेका इहा प्लांट जेके आहिनि उहे PND जेका आहिनि जे अप्रूवल सां माइंस खाते जे अप्रूवल सां ऐं कोयले वारनि जे डिपार्टमेंट में इन कोशिशि सां उहे माइन थी विया। ऐं हींअर रुगो उन ते इन्वेस्टमेंट अचणा जंहिंमें 3-4 इन्वेस्टर अची विया आहिनि ऐं उन्हनि पंहिंजो कमु शुरू कया ऐं 1 ॿी जॻह ते उहे शुरू बि थी विया ब्लॉक 2 एंग्रो हलनि पिया था। बाक़ी अहिड़ा 10 ब्लॉक ॿिया बि आहिनि। ऐं उनखां अलावा जेके आहिनि से इहा जॾहिं शुरू में इहो सोचियो पियो वियो त पंहिंजो शेनवा खे कंपनी खे ॾींदासीं हिकिड़ी वन जंहिंमें पाण उन्हनि एक्सप्लोर बि कयो। हुननि जा 100 खां मथे जेके हाइड्रोलॉजिकल एक्सपर्ट्स ऐं इहे आया हुआ उहे अची 100 महीनो रही बि विया हुते ऐं चवनि था त उन ज़माने में उन इलाइक़े जा गॾ खुटी विया हुआ। सो बहरहाल उहे बि आया करे विया त उन्हनि खे बि हिकिड़ो प्लांट रहियो ऐं उहे 2007-08 में प्लांट खणी अचनि हा उते। ऐं उन जे लाइ हुननि चयो त असांखे
रोड मशीन जेका एयरपोर्ट पोर्ट ते लहंदी जेका जहाज़नि जे ज़रिए उहो पोर्ट खां वठी असां खणी ईंदासीं बाय रोड सुपर हाईवे वठी ऐं साईं पोइ नेशनल हाईवे वठी ऐं इन खां मीरपुर ख़ासि खां उमरकोट थी पोइ इन जे छाछरे खां अॻिते जेका आहिनि से असां पोर्ट साइड जिते लॻणा आहिनि प्लांट उते खणी ईंदासीं उन लाइ रोड असांखे वेकिरो करे ॾियो ऐं ग्रेडियंट्स बहितर करे ॾियो पोइ असां उहो रोड्स जेके आहिनि से मीरपुर ख़ासि खां वठी जेको उमरकोट ताईं ठारियो जे तर ताईं वेकिरा कया जीअं उन्हनि जी उहा मशीनरी उते अची सघे इहो बि हिकिड़ो इहो तमामु वॾो इहो कमु थियो इन खां अलावा जेके अंदरुनि जेका ॿी जेका सिंध में जेके थिया कम उन में ॾिसो त जीअं मां अर्ज़ु कयो त सखर वारी पुल या खैरपुर वारी पुल जेका साहिबु उन ज़माने में ठही ऐं पोइ हिकिड़ी ॿी जेका रोड ठहियो जेका घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त सिंध नेशनल हाईवे खां अलावा नारा कैनाल सां गॾु नारे खां वठी रोड ठहियो पैरल इन नारा कैनाल जे मीरपुर ख़ासि ताईं अच्छा हा उहा घटि माण्हुनि खे ख़बर आहे उहो बि असां उन ज़माने में ठारायो ऐं ॿियो मेहरान रोड जेको आहे सो इहो कोटड़ी खां वठी नवाबशाह ताईं इहो बि उन ज़माने में जो कम बि करे थो ऐं पोइ जेका इहा ठटे खां वठी पंहिंजो सिजावल ताईं जेका इहा रस्तो जेको आहे इहो रीडिज़ाइन थी करे उहो बि उन ज़माने में एशियन बैंक जे तौर सां थियो ऐं इहा पुल जेका आहे सा वरी ठही छा करे पुराणी पुल जेका आहे सा लॾंदी असां ॾिसी आयासीं त उहा लुॾे पई ऐं उन्हनि जा खोड़ सिस्टम ख़राबु थी विया असां हेठि लही इहा पुल ॾिसी उहा बि जेका असां उन ज़माने में इहे ठहियूं त इन तरह जा कम हुआ जेके उन ज़माने में इहे काफ़ी थिया ऐं उन खां अलावा जेको ॿ हिकिड़ी ॻाल्हियूं हा 1993 में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आई 1994 में जगदेश मलाणी आंजानी पोइ रोड एक्सीडेंट में वियो गुज़ारे या उन जा भाइर हाणे महेश हुन जो भाउ आहे नंढो MP तॾहिं स्कीम ठही त नए कोट खां मिठी ताईं रोड ठहे पोइ PND जो मिनिस्टर हो निसार अहमद खोड़ो सो उन खे पार्टी मां अंदरां चयूं त थर जेको आहे सदाईं इग्नोर रहियो आहे उनखे इहो रोड हूंदो कम्युनिकेशन हूंदी त शयूं बहितर थी वियूं उहो PC1 वग़ैरह ठही पोइ उनखे चयूं त इहो जीअं त असांजो दुश्मन मुल्क भरिसां आहे इन करे असां कम्युनिकेशन स्मूथ ॾेई नथा सघूं पोइ उहा स्कीम ड्रॉप थी वई पर साॻे ई वक़्तु अरबाब ग़ुलाम रहीम जे वक़्त में उहे जेके रोड ठहनि था त पोइ उहो दुश्मन मुल्क वारो तसवर कोन्हे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां रहिया आहियो 95 में गोर्डन वू आयो KT बंदर जे हवाले सां ऐं 96 में गवर्नमेंट हली वई मोहतरमा जी त उहा स्कीम ई नवाज़ शरीफ़ ख़तमु करे छॾी वरी उन खां पोइ जीअं तव्हां सवेर ॿुधायो त ब्लॉक ठहिणा पोइ रोड ठाहियासीं इहो तसवर छा आहे हा इहो बिल्कुलु इहा कंसिडरेशन हूंदी हुई त थर में जेको नेटवर्क आहे उहो जेका असां न ठाहिणु यानी अदारा न ठाहिणु ॾींदा ऐं उनजो सबबु इहो ई हो जो जेके 2 वार्स लॻियूं 65 ऐं 70 उन में मिठी शहर ताईं दुश्मन जूं फ़ौजूं अची वियूं उन्हनि खे प्रिवेंट करण जे लाइ हुननि जेके आहिनि से इहा हुनजो ख़्यालु इहो हूंदो त पैरल जेके आहिनि इहे न ठहनि हीअं ठहनि नॉर्थ टू साउथ ठहनि ऐं वेस्ट टू ईस्ट न ठहनि लॉन्गिट्यूडनल हुजनि ट्रांसवर्स न हुजनि इन में सिक्योरिटी कंसर्न्स इहे हूंदा ज़रूरु हूंदा पर अॻिते हली अरबाब जे ज़माने में हुननि इहा कोशिशि कई छा करे उनजो हो ऐं हू उन्हनि खे कन्विंस करे वियो त न ईअं कोन्हे ऐं इहो पंहिंजो हाणे टेक्नोलॉजी जंग विढ़ण जी बि इहा सॼी तब्दील थी वई आहे तंहिंजे करे इन में को हार न आहे त इहो रस्तो जेको आहे इहो सॼो मिठी ताईं बि ठहे ऐं मिठी खां पोइ वरी नंगर पार्क इस्लाम कोट ऐं एक्सटेंड थिए नंगर पार्क ताईं
इहे बि थिया। एतिरे कजो नंगरपर खां परते जेका आहे असां उहे ॻोठ जेके आहिनि ओसानी बि रोड उहे ठही विया जिते राति जो लाइटूं ॾिसण में ईंदियूं आहिनि साम्हूं अचंदे साम्हूं, मां ॾिसी अछड़े आयो तरफ़ अछड़े थर में हा। असां उते विया आहियूं ॾिसी आया आहियूं उहे। सो एतिरे क़दुरु उहे उन ज़माने में थियूं त अरबाब जे ज़माने में हुन इनिशिएटिव वरितो ऐं हुननि खे कॉन्फिडेंस में वरितऊं ऐं जंहिंखां पोइ इहे सॼी इहा स्कीमूं इहे ठहियूं। ऐं उन खां पोइ जेका असां पाणी जी स्कीम जेका उहा बि ईअं ई ठही ऐं उहो पाणी हींअर जेको आहे सो अॻिते हली पीअण जे कम ते अचे पियो थो। ऐं पोइ अॻिते वरी इहो बि थियो त मिठी शहर वारा जेके आहिनि से हफ़्ते में 1 कलाक मशीन हलाईंदा हुआ उनखे पाणी खे ट्रांसमिट वधे हलाइणी। छो जो चवंदा त बिजली जो बिल केरु भरे ऐं साईं इहो पाणी जी ज़रूरत कान्हे, उहो मिठे पाणी लाइ भरे छॾींदा, बाक़ी पाणी जेको आहे सो पंहिंजे हेठि ट्यूबवेल इस्तेमालु कंदा। पर पोइ इहो थियो उन भलाई जो इनखे वधाए करे असां इस्लाम कोट बि खणी वियासीं पाणी उहो, ऐं पोइ थारियो जो तर ते जिते हींअर मौजूदु प्लान लॻाओ उते पीअण जे हवाले सां उहो पाणी हलिया। हाणे त ख़ैर हाणे एक्सटेंड कयो अथनि नओं कोट माइनर खे, हाणे टेल आहे उनखे एक्सटेंड करे हुन एरिया ताईं वाह कोट रे ओसानी खणी विया आहिनि। इहा हिकु सुठी ॻाल्हि आहे। त इहे बराबरि कंसिडरेशन हुआ, पर उन जे ज़माने में बि इहे ई रस्ता जेके आहिनि से उहे ठही विया ऐं हुननि में हुननि जी सरपरस्ती हूंदी। साईं हिकिड़ो पोर्ट अंग्रेज़ ठाहियो हा, जेको आहे कराची, ठीकु आहे पोर्ट भुट्टे साहिबु ठाहियो बिन कासिम, ठीकु आहे। वरी टियों पोर्ट बेनज़ीर ठाहियो पए हा, केटी बंदर। केटी बंदर में उहो बेनज़ीर जे करे रुकिजी वियो, छा थियो छा हूंदो? मक़सदु आहे त इहा पॉलिटिकल गवर्नमेंट जो चेंज थी न, उन में इहो सभु कुझु थी वियो। ऐं पर उन में असांजे एक्सपर्ट्स जेका आहे पर्टिकुलरली जेके कोल वारा आहिनि उन्हनि थोरो प्रॉब्लम कयो हुन गोल्डन रूफ सां। उहो इहो जो हुन जेका स्कीम ॾिनी पई उन में हुन इहो चयो त जेको प्लांट पिया हणियासीं कोल जो, ख़्यालु इहो त थर जे कोल खे फ़ाइदो थींदो, पर उन में जेका कोयलो पे आयो उहो ऑस्ट्रेलिया में पिया गोल्डन रूफ मोकिलियो, जिते हिननि एतिराज़ु कयो। त इन खां पोइ हू पाण बि जेका असां थोरो पोइते हटी वियो हो। न त हुन न सिर्फ़ु हिकिड़ो कंप्रीहेंसिव टाउन पे ठाहे चाहिं जंहिंमां न सिर्फ़ु इहो पोर्ट बल्कि कोल रिलेटेड पावर प्लांट बि ऐं हिकु इंडस्ट्रियल ज़ोन जेका ठाही मल्टी पर्पज़ जेका आहे सा उहो जेका हिकु जेको केटी बंदर खां थर ताईं हुजे, थर ताईं हुजे, त उहो रेलवे लाइनूं रोड उहे हुयूं। पर पोइ शुरू में त कोयलो उतां अची विया जेको महांगो पवे हा ऐं इहो थिया इन विच में ऐं हिन कोयले जो यूज़ बि न थिया। उन ते हिकिड़ी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां कि मीटिंग हुई इस्लामाबाद में CDWP जी ऐं जंहिंमें डिप्टी चेयरमैन प्लानिंग कमीशन शेख साहिबु डॉक्टर शेख साहिबु उहो हफ़ीज़ न ॿियो शेख उन चेयर पे कई। ऐं त उन वक़्त में कुदरतन हुन में 4 सूबनि जा ACS रिप्रेज़ेंटेटिव हूंदा आहिनि, त मां बि हुउसि उन वक़्तु मीटिंग में। त उन वक़्त में चेयरमैन वापडा जो आयो जेको अॻिते हली पोइ वज़ीर बि थियो केयरटेकर में, उहो आयो ऐं पंहिंजो को स्कीम खणी आयो का। उन ते जेका असां चेयरमैन PND हुन खां पुछो भाई बताएं सही चेयरमैन साहब कि ये थर का कोयला जो है वो क्यों इस्तेमाल नहीं कर रहे हैं या उसको क्यों आप डेवलप करने के। तो हुन जेके लफ़्ज़ इस्तेमालु कया उहो मां तव्हांखे ॿुधायां थो। त हुन चयो त मुझे कोई काले कुत्ते ने काटा है कि जो मैं थर का कोयला जो है वो इतना महंगा जो है लूँ, जबकि यानी उन वक़्त में चए पियो इन्हनि चाइनीज़ जेके घुरियो हो शेनवा वारनि, उहो घुरियो हो पंहिंजो 5.7 सेंट। त उन ते जेका हिन चवणु शुरू कयो त मुझे काले कुत्ते ने काटा है कि मैं काटूं, जबकि वो एडजॉइनिंग इंडिया के जैसलमेर एरिया में जो है वो राजस्थान में जो है वो कोयला जो है मुझे 4 सेंट में मिल रहा है, मैं इधर से क्यों लूँ। त इहा बि थिंकिंग मथी लेवल ते हुई। हाणे उहो उन ज़माने में कना त उहो 2008 में जॾहिं हर प्रिपरेशन थी वई उन में असांखे 7 ते ई जेको मिले पियो ऐं उन खां पोइ जेके एग्रीमेंट कया विया आहिनि उहे 9 खां 10 ऐं हींअर जेको थर वारो जेको कोयल ते 2 प्लांट हलनि पिया उन्हनि खे बि 14-15 सेंट्स ते जेको आहे सो कोयलो विकामजे पियो, 10 वधीक। त इहा असांखे जेका वापडा वारनि छा करे डिस्ट्रीब्यूशन में उहे हा असां ऑन आवर ओन जेका असां सिर्फ़ु एक्सप्लॉइट करे सघूं पिया, लेकिन उन्हनि जी जनरेशन ऐं यानी ट्रांसमिशन उहे त वापडा ई कराए हा न। उन जे करे इहो कमु एतिरो वक़्तु रहिजी वियो जंहिंसां सिंध खे तमामु वॾो इहो नुक़सानु पियो। ऐं पाकिस्तान खे एज़ ए होल हींअर बि
2400 मेगावाट बिजली जेका आहे सा थर मां सेंट्रल लाइन में पंजाब में सेंट्रल लाइन में सेंट्रल यानी नेशनल ग्रिड में वञे पई ऐं उहा सॼी जेका आहे बकौल चीफ मिनिस्टर साहिब जे उहा लालपुर पई थी वञे, फैसलाबाद पई थी वञे। सो इन जो मतिलबु आहे त पाकिस्तान एज़ अ होल कंट्री तौरु असांजो पॉलिसी प्लेनर नथो ॾिसे ऐं उहो सूबनि जे विच में फ़र्क़ु रखे थो। उनजो मिसाल बि ज़ाहिर बि आहे न। त हाणे ॾिसो न त कालाबाग डैम खे ई वठूं, असां उनजे बारे में हेल्थ ताईं कुझु न ॻाल्हायो। इहो इशू बि यानी नेशनल लेवल जो इशू आहे न, ऐं उन में का बि तव्हां स्कीम ठाहियो था उहा ईअं त तव्हां नथा ठाहे सघो न त हिकिड़ो सूबो उन मां बेनिफिट वठे ऐं ॿिया सूबा जेके आहिनि से मुतासिर थियनि। इवन मां त एतिरो बि चवंदुसि त जेको सिंध तास मनसूबो जेको 60 में ठाहियो वियो, उन में जेका आहे सा जेके बि हुआ उन सां कुझु बहितरीन बि थियूं, जो गुडू बैराज ठही वियो या ॿियूं इहे सहूलियतूं थियूं, लेकिन उन सां जेके लॉस थियो उहो 3 दरिया जेके असां होॾे हलिया विया। ऐं 3 दरिया जॾहिं उॾे ईअं हलिया विया त इहो पंहिंजो उन सां मूंखे यादि आयो त पंजाब जो हिकिड़ो शाइर आहे इहो उस्ताद दामन, जंहिंखे पंजाबी तमामु पूॼींदा आहिनि घणो। उन हींअर हिकिड़ो शहर ठाहियो आहे, अलाए छा ठाहिया, जंहिंमें हुन पंजाब जे बारे में हाणे पंजाब कोन चवंदो आहे, उहो चवंदो आहे ढाईयाब, छाजे करे जो विकिणिजी विया। त उहो पाणी जेका असां इफेक्ट थियो आख न 5 दरियाई आख न 5 दरियाई। सो बहरहाल इहे इशूज़ जेके सिंध सां इहे थिया। ऐं वर्ल्ड बैंक बि उन ज़माने में इहो कोन ॾिठो त जेके इन सॼे सिस्टम जे करे 3 दरिया होॾे विया, पाणी घटिजी वियो, डेल्टा एरिया जेके आहिनि से उन में रिड्यूस थी वियूं डिस्चार्जिस वग़ैरह, त इन जो अॻिते हली छा इफेक्ट थींदो उहो उन्हनि कॾहिं सोचियो कोन। लेकिन हींअर उन ते कमु करे सघिजे थो इन तरह जो मूंखे यादि आहे त जॾहिं इहो ठहियो हो लेफ्ट बैंक LBOD ठहियो हो त उहो वर्ल्ड बैंक जे ताउन सां ठहियो ऐं फॉरेन कंपनी जेका आहे सा जेका उहा इन्वॉल्व हुई इन में जंहिं इहो ठाहियो त उहा त ख़ैर अॻिते हली थी वई, ब्लैक लिस्ट थी वई। ऐं उहो जॾहिं ठाहियो त उते जे इलाइक़े जे माण्हुनि मुहाणनि मीरभरनि ऐं जेके डंडुनि ते कमु कंदा हुआ या जमा आबादगाह ज़मीनूं बि थींदियूं हुयूं, उहे सी इंट्रूजन जे करे ख़तमु थी वियूं। एतिरे क़दुरु जो विच में 1-2 तालका अहिड़ा आहिनि घोड़ेवारी जे तारिका या ॿिया, जंहिंजो रिकॉर्ड जेको आहे सो इन सी इंट्रूजन जे करे शिफ्ट करणो पइजी ॿिए हंधि। ठीकु आहे न, त एॾी उनजी तबाही थी। उन्हनि हिकिड़ी एप्लीकेशन कई वर्ल्ड बैंक खे वाशिंगटन में, त उहा पोइ उन्हनि जो तरीक़ेकार आहे त अहिड़े क़िस्म जी कंहिं बि उन प्रोजेक्ट में या वर्ल्ड बैंक जे इन्वेस्टमेंट जिते थियल आहे त उते उहा हुननि वटि अलॻि हिकिड़ो थर्ड पार्टी मैकेनिज़म आहे जेका उहा अहिड़े क़िस्म जूं कंप्लेंट्स जेके आहिनि से उहे ॾिसंदी आहे। ऐं उहे जेके आहिनि से बोर्ड जे अंडर में न आहे, वर्ल्ड बैंक जो बोर्ड जेको आहे उन जे अंडर में न आहे, इंडिपेंडेंटली कमु कंदी आहे ऐं सिर्फ़ु इहा इन खे ॾिसंदी आहे त उन सां रिज़ल्टेंट जेके आहिनि से ख़राबी पैदा थिए उनखे रेक्टिफाई करण या उन ते रिड्रेस करे। त इहा जॾहिं एप्लीकेशन थी त मां उन में चेयरमैन ACSPND हुयुसि, त उहा पोइ उन्हनि असांखे रिक्वेस्ट कयो त इहा टीम अचे पई थी ऐं ही माण्हू आहिनि, उन्हनि खे तव्हां घुराए वठो जिन एप्लीकेशनूं कयूं आहिनि, उहे असां सां शेयर बि कयूं। उन में फिशर फोकमैन जो भाई बि हो ऐं उतां जो लोकल माण्हू उहे बि हुआ, मोहम्मद अली शाह वारा। इहो ॿिया 3-4 पार्टियूं जेके आहिनि से उहे उन्हनि खे असां PND में घुरायो। हू वर्ल्ड बैंक वारा इहे आया, मिशन आई जेका इहा जांच वारी, ऐं उन्हनि जे साम्हूं हुननि पंहिंजा बराबरि बि रखिया, इहो बि रखिया ऐं हुननि खे क़ाइल करण जी कोशिशि कयूं। ऐं पोइ हुननि रिपोर्ट जेका आहे सा ग़ालिबन पेश कई हूंदी इस्लामाबाद में इकनॉमिक अफेयर डिवीजन खे ऐं हिन खे प्लानिंग कमीशन खे ख़ुदि पंहिंजे एरिया में ऐं पंहिंजे हेड ऑफिस में बि ॾिनो। ऐं उन ते छा थियो या कीअं थियो
इहो का वधीक ख़बर एतिरी कान्हे हुनजी त इहो बि मैकेनिज़म आहे त हाणे हीउ फिट केस आहे त असां लोअर डेल्टा एरिया जा माण्हू जेके आहिनि से वर्ल्ड बैंक खे कनि त बाबा तव्हां जेको इहो कयो हो उन सां असांजी या डेल्टिक एरिया जेका आहे उहा बि मुतासिर थी आहे ऐं रिवेरियन फॉरेस्ट जेको आहे उहो बि अफेक्ट थियो आहे जेको इन ई पाणी ते वरी नवें सिर रिप्लेनिश थींदो हो नए सिर वरी रेप्लिकेट बि थींदो हो ऐं नए सिर लॻंदो बि हो उहो बंदि थी वियो आहे जंहिंसां फॉरेस्ट कवर जेको सिंध में सॼे सिंध में काफ़ी हद ताईं घटि आहे जेको अॻे 8-9% पाकिस्तान जो हो हाणे असांखे 2% या 1.5% बि कोन्हे मस ऐं इन विच में मां हिकिड़ी पंहिंजे लेखे जॾहिं एस हुयुसि त मां हिकिड़ी पंहिंजे लेखे इनिशिएटिव वरितो त इहो त जेके कैनाल्स आहिनि असांजा जेके रोड़ी कैनाल सखर बिराज जे नतीजे में या हो पहिरियों जेको जेको गुडू बिराज जे में त उहे जॾहिं नवां लॻा हा 32-33 में या 30 में या उनखां पोइ जीअं कैनाल ठहणु शुरू थिया लॻा हा त उहे टालियुनि जो वण लॻा हा कैनालनि जे ॿई पासा माना 4 कैनाल लेफ्ट साइड वारा 3 कैनाल राइट साइड वारा बीटर में हूंदा हुआ उहे जेके आहिनि उहे जॾहिं उन्हनि जी लाइफ जेका आहे 50 साल आहे ऐं उनखां पोइ उहे जेके आहिनि से किरण लॻा किरी पिया के चोरी थिया या कीअं थिया त उनखे मां बहितर करण जे लाइ मां हिकिड़ी स्कीम ठाही मां घुरायो उन्हनि खे सेक्रेटरी इरिगेशन खे सेक्रेटरी फॉरेस्ट खे त बाबा हीउ मसइलो आहे मां चाहियां थो ऐं तव्हांखे स्कीम ठाहियो ऐं उन ते वणकारी जेका आहे सा वरी तव्हां कयो सभिनी कैनालनि ते सो उन ते सेक्रेटरी फॉरेस्ट खे चयोसीं त तूं पंहिंजी नर्सरी छा केरु आहे सेक्रेटरी फॉरेस्ट शायदि महमूद ख़ान हो ऐं सेक्रेटरी महमूद न इहो हो इहो जेको आहे साहबु आशिक़ मेमून साहबु उहो सेक्रेटरी फॉरेस्ट जेको पोइ हेल्थ जो सेक्रेटरी थियो ऐं ॿियो जेको आहे सो इहो सेक्रेटरी इहो इदरीस राजपूत इहो सेक्रेटरी इरिगेशन हो उन्हनि खे असां इहा स्कीम ॾिनी ऐं उन सां करिणो छा हो त नर्सरी ठाहे करे उहा लॻाइणी उते हुई किनारनि सां ऐं जेको हद जो जेको दारोगो आहे जेको बेलदार उहो जेका आहे उनखे ॿकरियुनि खां बचाईंदो ऐं हर साल पाणी जी हर 2-3 ॾींहं ते उनखे पाणी बि ॾींदो उन सां छा थियो जो 4-5 सालनि में उहे वॾा वण मुड़ुस खां मथे वधी थी विया हिकिड़े ॾींहुं अख़बार में ख़बर पई त रोड़ी कैनाल जो जेका आहे सा कुल जेके आहिनि उहे 60 किलोमीटर एरिया जेका आहे सा वॾा वण जेके नवां लॻाया विया उहे कपे छॾियो मां ओॾी महिल फ़ोन कयो उनखे घुरायो राजपूत साहिब खे उनखां चयुमि पुछियुमि त भई पपा हीअ नवां असां लॻाया हुआ वण ऐं असां त सॼे सिंध में जेके वाह जा किनारा उन ते इहे लॻाइण पई चाहिया ऐं पहिरें साल यानी की 2-3 साल थी विया आहिनि 2 साल थिया आहिनि तव्हां छो इहो करे चई त साईं उहो हिकिड़ी स्कीम हुई जंहिंमें स्टोन पिचिंग करिणो उन जे राह में पिया आया तॾहिं कटे सघिया सो इहा असांजी सोच आहे ऐं इहा असांजी व्यू आहे असांजे एनवायरमेंट जे इन जे हवाले सां ऐं उनखां अॻु में तव्हांखे यादि हूंदो आहे जॾहिं वेस्ट पाकिस्तान जे ज़माने में रोडनि जे लाइ बि हाईवे डिवीजन हूंदियूं फॉरेस्ट वण हणनि जूं ऐं मूंखे यादि आहे मोरे खां असां हैदराबाद ईंदा हुआसीं त 1-2 जॻहियूं अहिड़ियूं हूंदियूं जिते वण हिकिड़ो होॾां मिली वेंदा हेठि छां में मेहराब ठही वेंदा जीअं ठंडी सड़क में हैदराबाद में ठीकु आहे ऐं सो इहे इशूज़ मिड 70s में 76-77 में मां कंबर खां पंहिंजे नाने सां वियो आहियां सखर दादू कैनाल जो किनारो वठी राइस कैनाल वठी पोइ दादू त टांगे ते इजाज़त वठणी पवंदी बराबरि छो त टाप हुई टाप हुई हा माण्हू पहुचंदो स जल्दी हो ॿियो पंधु सुठो पाणी ऐं वण साईं मूंखे यादि आहे नंढे हूंदे जी ॻाल्हि आहे मुंहिंजी त मूं वणनि ते नंबर ॾिठा वॾी ॻाल्हि हा नंबर ऐं बेलदार उनजो ख़्यालु करण वारा ॾिठमि बराबरि हर हिक जी बीट मुक़ररी बिल्कुल हर शइ उहे वक़्त सां गॾु सिस्टम सां हाणे त तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त इहो पंहिंजो उन वक़्त में जनरल प्रोसीजर आहे अंग्रेज़नि जे ज़माने में जेके फॉलो थिया पोइ बि उन में इहो हूंदो त इंजीनियरी ऐं डॉक्टरी खां सवाइ जेके ऑफिसर आहिनि उहे पंहिंजे होम डिस्ट्रिक्ट में कोन रखबा अच्छा ठीकु आहे क्लेश ऑफ इंट्रस्ट उन जे करे न रखबा ऐं उन खां पोइ हाणे इहो थियो आहे जो
साॻे ज़िले जो ऑफिसर साॻे ज़िले में DC आहे, SSP आहे, SSP आहे, पर हा। SSP खे बि छॾे ॾियो, हा। DC आहे जेको रेवेन्यू रिकॉर्ड जेको आहे उहो हा। उनजो कंट्रोल में, हा। उनजे कंट्रोल में अची वियो आहे। त इहे सिस्टम सां जेके आहिनि से न उनखे असां जारी रखे सघियासीं ऐं पंहिंजनि सिस्टम खे असां पाण जेके आहिनि से तबाह कयो। उते हिकिड़ी ॻाल्हि हीअ थी आहे, भुट्टे साहब जे दौर में ॿुधायूं इन टॉप ते वेंदे त चौमासो अचे शुरू थिए त जेके USAID जा येलो जहाज़ हूंदा आहिनि ॿिनि परनि वारा, उहे इंडस रिवर जे ॿिन्ही किनारनि ते ॿिज छटे वेंदा हुआ। फॉरेस्टेशन जे लाइ, अफोरेस्टेशन जे लाइ, ऐं बाक़ी पाणी ऐं हू त उनखे मिलियो पए, ख़ुदि मिलियो पए, अॼु ख़ुदि। हा बिल्कुलु। त इहे थोरियूं ॻाल्हियूं ऐं आहिनि। ॿियो उन कच्चे जे एरिया में इहे ई जहाज़ मच्छरनि जे फुआरे तौरु इस्तेमालु थींदा। असांजे ॻोठ में बि लंघंदा नंढे नंढे। लीडर TV में वरी हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ मिलूं था।